मुहर्रमुल हराम जी फ़ज़ीलत तॾहिं खां क़ाइमु आहे जॾहिं खां सम्झो त इंसानियत पैदा ई न थी। नबी करीम सलातो सलाम जन मुहर्रमुल हराम जे महीने खे शहरुल्लाह करार ॾिनो आहे, माना अल्लाह जो महीनो। माना इन्हनि ॻाल्हियुनि मां मालूम थिए थो त हिन महीने जी शुरू खां ई तज़ीम व तकरीम मौजूदु हुई। छा मुहर्रम जे महीने जी फ़ज़ीलत जो सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हा जी शहादत सां ताल्लुक़ आहे? अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन नबीना मुहम्मद व आलिहि व अस्हाबी अजमईन अम्मा बाद। इन सवाल जो जवाब इहा आहे त मुहर्रमुल हराम जी फ़ज़ीलत सां सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जी शहादत जो को बि ताल्लुक़ कोन्हे को। इन में चंद ॻाल्हियूं आहिनि। सभ खां पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त मुहर्रमुल हराम जी फ़ज़ीलत तॾहिं खां क़ाइमु आहे जॾहिं खां सम्झो त इंसानियत पैदा ई न थी। अल्लाह तबारक व तआला सूरे तौबा में इरशाद फरमायो त यौम ख़लक़स समावाति वल अर्द मिनहा अर्बातुन हुरम। त अल्लाह ताला जॾहिं ज़मीन ने आसमाननि खे ठाहियो उन टाइम खां अल्लाह ताला 4 महीननि खे हुरमत वारो तज़ीम तकरीम वारो बनायो। त उन 4 महीननि में मुहर्रमुल हराम जो महीनो बि शामिल आहे। हदीस किताब सही बुखारी में किताबुल मग़ाज़ी में बाब हज्जतुल विदा में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फरमान आहे। पाण के वसल्लम फरमाईंदा त उन 4 महीननि मां मुराद ज़िलक़द, ज़िलहज, मुहर्रम ऐं रजब जो महीनो आहे। त माना उन टाइम खां मुहर्रमुल हराम जी फ़ज़ीलत पंहिंजी जाइ ते क़ाइमु आहे। ऐं उन खां पोइ जेकॾहिं क़ुरान सुन्नत ॾिसी मुतालो कयूं था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बेसत खां अॻु में बि तक़रीबन हर ज़माने में मुहर्रमुल हराम जी फ़ज़ीलत क़ाइमु आहे। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद खां अॻु में पुराणो तरीन मज़हब जी यहूदी मज़हब हुयो। हदीस किताब सही बुखारी में किताब सियाम में इमाम साहब बाब क़ाइमु कयो त आशूरा जे रोज़े जो बयानु। उन में हदीस आंदी अथऊं त यहूदी बि इन महीने जो एतिराम कंदा हुआ, माना यहूदीन जे मज़हब में बि इहो महीनो मोहतरम हुयो। उन खां पोइ ॿियो पुराणो मज़हब आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद खां अॻु में ईसाईयत या मुशरिकीन मक्का जो जेको मुशरिकाना नज़रियो हुयो। पर हदीस किताब सही बुखारी में किताब सियाम में साॻे बाब में इहा बि हदीस मौजूदु आहे त अहले मक्का वटि बि यानी कि मक्का में मुशरिक मौजूदु हुया ऐं गॾो गॾु मक्का में ईसाई बि मौजूदु हुया। त उन्हनि वटि बि मुहर्रमुल हराम जी फ़ज़ीलत वारो मामिलो मौजूदु हो। उनखे इज़त जी नज़र सां ॾिसंदा हुआ ऐं हुरमत वारो महीनो उनखे तसवुरु कंदा। ऐं ख़ुदि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि जॾहिं मदीने पाक में आया त मुहर्रमुल हराम जे महीने जी पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ईअं फ़ज़ीलत ज़िक्र कई जो हदीस किताब सही मुस्लिम में किताब सियाम में हिकिड़ो पूरो बाब आहे त मुहर्रम जे रोज़नि जी फ़ज़ीलत जो बयानु। उते हदीस त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुहर्रमुल हराम जे रोज़ महीने खे शहरुल्लाह करार ॾिनो आहे, माना अल्लाह जो महीनो। हाणे इन समूरी हक़ीक़तनि ते ग़ौर कयूं त इंसानियत खां अॻु में अज़ल खां अवल खां इन महीने जी हुरमत तज़ीम तकरीम मौजूदु आहे। यहूदियत जे मज़हब में इन महीने जी तज़ीम तकरीम मौजूदु आहे। ईसाईयत जे मज़हब में इन महीने जी तज़ीम तकरीम मौजूदु आहे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़माने में इन शइ जी इन महीने जी तज़ीम तकरीम मौजूदु आहे। जॾहिं सना हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जी शहादत जो वाक़ियो त सन 60 हिजरी में पेश आयो आहे। त माना इन्हनि ॻाल्हियुनि मां मालूम थिए थो त हिन महीने जी शुरू खां ई तज़ीम व तकरीम मौजूदु हुई। इन जी तज़ीम व तकरीम जो सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जी शहादत सां को ताल्लुक़ कोन्हे को। ऐं इन खां पोइ वरी ॿी हिकिड़ी आम ॻाल्हि आहे, उहा आम ॻाल्हि इहा आहे त कंहिं बि वॾे खां वॾी शख़्सियत ॾे पैदाइश या वफ़ात इन सां कंहिं बि महीने जी तज़ीम ऐं तकरीम ते फ़र्क़ु कोन थो पए। ॾिसो जेकॾहिं अगरि इन शइ सां कंहिं ते फ़र्क़ु पवंदड़ हुजे हा त सभ खां वॾो मुक़दस महीनो उहो हुजे हा जंहिंमें नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पैदा थिया, या सभ खां मुक़दस तरीन महीनो उहो हुजे हा जंहिंमें नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी वफ़ात थी, यानी कि रबीउल अव्वल जो महीनो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी पैदाइश जो मामिलो इख़्तिलाफ़ी है, बहरहाल इन बारे में काफ़ी सारा अक़वाल आहिनि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी वफ़ात जे मामले में इहा शइ कन्फर्मात पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी वफ़ात रबीउल अव्वल जे महीने में थी आहे। पर पाण करीम जी पैदाइश ऐं वफ़ात जे करे रबीउल अव्वल जी फ़ज़ीलत न पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बयानु कई, न अॻिते सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन बयानु कई। ईअं ते अंबिया जी पूरी जमात सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन उन्हनि जूं शहादतूं उन्हनि जूं पैदाइशूं। तव्हां हिन नुक़्ते ते ॾिसो जेकॾहिं कंहिंजी पैदाइश सां या कंहिंजी वफ़ात सां को महीनो मोहतरम थिए हा पोइ त पूरो साल मोहतरम आहे। छो त अंबिया असहाब औलिया ही जेके नेक साले माण्हू न तक़रीबन हर महीने में कंहिं न कंहिंजी पैदाइश आहे, हर महीने में कंहिं न कंहिंजी वफ़ात आहे। जेकॾहिं कंहिंजी वफ़ात सां
या पैदाइश सां को महीनो मोहतरम थिए हा त पोइ त सभु महीना मोहतरम आहे। त माना ॿी ॻाल्हि इहा आहे त इन शइ सां हिन जो को तालुक़ ई कोन्हे कंहिंजी पैदाइश सां या कंहिंजी वफ़ात सां। बल्कि टी ॻाल्हि बि हिकिड़ी ज़िक्र कंदो हलां जो इहे शयूं जनम तॾहिं थियूं वठनि जो असांजे मुआशिरे में ख़ासि तौर ते पंहिंजो सिंधी जो ई सेक्शन आहे त असांजे सिंधी माण्हुनि जी अक्सर सोच इहा हूंदी आहे त अगरि इन महीने जी का फज़ीलत आहे ज़रूरु को सबबु हूंदो। हालांकि इहा सोच ई ग़लति आहे। बिना सबब जे बि जेकॾहिं अल्लाह ताला कंहिंखे मोहतरम बणाए त बणाए सघे थो। हाणे ॾिसो त नबी करीम सलातो सलाम जन जी जेका हदीस मूं तव्हांजे साम्हूं पेश कई त अज़ल खां अव्वल खां पाण करीम सलातो सलाम फरमाईंदा त रजब जो महीनो मोहतरम आहे या सम्झो त हुरमत वारे महीननि में आहे। तॾहिं त रजब जे महीने जी का ख़ुसूसी ॻाल्हि अहिड़ी त आई कान्हे का। या गॾोगॾु ज़िलकत जो महीनो आहे, ज़िलकत जे महीने में अहिड़ी कहिड़ी ख़ुसूसियत आहे, का बि ख़ुसूसियत कान्हे का। त इहा जेका सोच आहे त कंहिं सबब जे करे कंहिं वजह जे करे कंहिं महीने जी इज़त आहे, माण्हू इहो सोचे करे चवंदा त न मुहर्रम हराम जी फज़ीलत बि आहे, ज़रूरु को सबबु आहे, त इहा सोच ई ग़लति आहे। अल्लाह ताला बिना सबब बिना वजह जे बि बाज़ महीननि खे जेको सो मोहतरम रखियो आहे। त ख़ुलासे कलाम इहो आहे त मुहर्रम हराम जी फज़ीलत जो तालुक़ सना हुसैन रज़ी अल्लाह ताला जी शहादत सां क़तन कोन्हे को, बल्कि सना हुसैन रज़ी अल्लाह जी शहादत खां हज़ार साल पहिरियां बि मुहर्रम हराम जो महीनो मोहतरम हुयो ऐं हर ज़माने में हर दौर में हर नबी जी शरीयत में इन महीने खे एतिराम जी नज़र सां ॾिठो वियो आहे। ऐं ॿी शइ तव्हांखे ॾिसम त अगरि कंहिंजी शहादत या वफ़ात सां को महीनो मोहतरम थिए हा पोइ त सभु महीना मोहतरम आहिनि। ऐं टी शइ जेका तव्हांखे ॾिसम त इहा सोच ई ग़लति आहे त इन मामले में त इहो को महीनो अगरि हुरमत आहे त का हिन जो सबबु हूंदो। अल्लाह ताला बिना सबब जे बि जेको सो हुन शइ कंहिंखे मोहतरम बणाए त बणाए सघे थो। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।